हाणे मांखे अपडेट क्यों पिया कोर्ट मीर मोहम्मद मां दोस्त अली शहर जी रिपोर्ट मुताबिक़ त हक़ जी ॻाल्हि करणु फ़र्ज़ु आहे। मां सलाम पेश करियां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दिलेर महबूब अॻवान MNA साईं जावेद अली शाह जीलानी, उन जे पर्सनल सेक्रेटरी मोहतरम ज़मीर हुसैन कांगर साहब जन खैरपुर ज़िले बेइंतहा ग़रीबनि मिस्कीननि ऐं बरसात मुतासिरनि जी दिलवंजाह सां मदद कई आहे। MNA साईं जावेद अली शाह जीलानी हूअं त सखावत में मशहूर शख़्सियत तौर ते सुञातो वेंदो आहे, पर इन मुसीबत जे वक़्त में दिल खोले बिना रंग नस्ल जे ग़रीब ॿोझ सतायल तोड़ी बरसात मुतासिरनि जे वावर में अॻ खां अॻिरो रहियो आहे। साईं ग़रीबनि जी मदद में राशन हुजे या टेंट या तरपाल हुजे या वरी कैश जी सूरत में कॾहिं बि न कंहिंजो हथो ख़ाली न ई मोटायो। हिन वक़्तु तरह जे आफ़ल सटियलनि जी मदद त करे थो, पर सिंध जे केतिरनि इलाइक़नि अहिड़नि केतिरनि मिस्कीन मारूअड़नि जी मदद करण लाइ उन्हनि वटि वञी पहुचे थो, उन्हनि जी मदद करे थो। खेसि अहिड़ी सखावत ते सुर्खो सलाम पेश कयूं था। हिन वक़्त ताईं साईं जावेद अली शाह जीलानी घरनि में राशन पहुचाए हज़ार बेयारो मददगार वेठल माण्हुनि जी मदद करे चुको आहे। उहो सखावत जो सिलसिलो जारी आहे। असां अव्हां जी उन सखावत ते अव्हां खे नमी सलाम पेश करियूं था। अव्हां वाक़ई शहर ऐं इलाइक़े जा अनमोल हीरा आहियो। शाल केरु अव्हां जहिड़ो थी ॾेखारे।